प्यारे पीर भाइया दिलबर दस्तगीर जे मुरीद हजरत शाह अब्दुल लतीफ बिटाइया सुन्नी हनफी कादरिया सुरधना आसरिय जे दास्तान टे में महबूबे सुभानिय के खिराज अकीदत हिया पेश कयई चवे तो बादशाह बगदाद में कुल पीरन जो पीर अता खोलो खोलो बुधो बुधो बादशाह बगदाद में ओ कुल पीरन जो पीर अड़िया नखे ओडो थिए खुयन प्यारे खीर मुझो पीर सुधीर रस्यो दर रहमान जे वरीब बिटाई घोट सुरधना आसरिय जे दास्तान टे में हिया अर्ज कयई पीर मुझो बादशाह वलिय सब वजीर हलन हजरत पीर ने फौजों करे फकीर जो सोचो मंज शरीर सोगम गिलानी काटिए अन्या भिटाई जो नो शहर अग में बुधो तव तपो आहिस्ते सुभान अल्लाह चो जेकर न बुधा तव मां मेहनत कया पो मुके मेहनत जो दाद जो बुधो नओ शहर होजे त पो चइजो सुभान अल्लाह बियो बियो बुधो न अग में भिटाई गोट दिलबर दस्तगीर के खिराज अकीदत हिया पेश कयई पलो तुझो पीर सहजा पकड़ियो में सैयद चए पलो तुझो पीर सहजा पुज तुम सैयद चए लगा सुन लगा मसी दिलों दस्तगीर तू बादशाह बगदाद जो असी सिंध फकीर मियां मुरीदन ताला ओ सियड़ो अमीर जो सोचो मंज शरीर सोगम गिलानी काटिए अथ खणी चो सुभान अल्लाह जेके कायम हुंदा की रसी से तगारियो की नगरन जेके मोहम्मद मोहम्मद कन तन के लार लोडी दी की नकी निहायत काबिले सद इज़्ज़ो एहतराम साहिब दावत रोज़े वारे जा फकीर आशिक़े रसूल जनाब साईं मोहम्मद यूसुफ मंगरियो साहिब जनाब आशिक़े रसूल
परवाना दिलबर दस्तगीर जनाब गुलाम मोहम्मद मंगरो साहिब ऐन पाक ऐं बाबरकत महफिल में मौजूद जी वकार उलमाए किराम जनाब मौलाना अहमद खान ताहिरी साहिब, मौलाना खमीसो खान मंगरो साहिब, जनाब अर्दिल अजीज सोनी सूरत सोनी सीरत वारा मौलाना मीर मोहम्मद उजन साहिब, जाम नवाज अली वारा ऐं मौलाना मौलवी अली शेर साहिब ऐं जंहिं लाड़काने मां मुखे घुरायो आ वडी सिक वारा आशिक़े रसूल जनाब मौलाना हाफिज बदरुद्दीन हुसैनी साहिब ऐं ॿिया मुझे महबूब जा आशिक़ो सादिको गोठ गुलाम हबीब मंगरे जा रहवासियो ऐं अदे मोहम्मद यूसुफ ऐं अदे गुलाम मोहम्मद मंगरो साहब जी दावत ते इन यारी शरीफ जी महफिल में अचण वारा दोस्तों अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह। सबई चओ वालेकुम अस्सलाम, सबई चओ वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातहू। प्यारा दोस्तों अवा असा वडा खुश नसीब आयूं जो अल्लाह ताला अज पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जे यारी में अचण जी सादत नसीब फरमाई। दिलबर दस्तगीर के सब मुसलमान मनीदान गालायो ही नता जेके दस्तगीर के मन्यो ता उहे चो सुभान अल्लाह। शाबाश मन्यो अदा पर चुप में दिलबर दस्तगीर सबनी जो पीरा सुन्नन जो पीरा केरो कहे अल्लाह जे वली जो फकीर जे मुरीद जे दस्तगीर सबनी के फैज अता फरमाइंदो आ। दस्तगीर के मुसलमान द मनीदान जन्नत मनीदान पखी पखण मनीदान पर गैर मुस्लिम भी दस्तगीर जे नाले ते कुर्बान वेंदा। सबनी के दावत दस्तगीर सबनी जो लाड़काने मां हाजिर थियो आया अवा पान मुझे अचण जो एहसास कयो हुंदो असा के बियो कुछ न कबे तवा जो दुआऊं खपन त जाडे पेर होजे ताडे खैर होजे अल्लाह सेहत सलामती दीन ईमान सलामत रखे। चौदह जो रात नी कम हुंदो आ जर जंग में महबूब जे दीन जो पैगाम पहुंचाईंदा रहा। अवा सबई आशिकाने रसूल के देर न कराया दिल जे हुजूर सा इश्क ए मोहब्बत सा सलात पढ़ो तमाम मजीद अर्ज कया सबई डाडा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या आवाज वधाए सदको न इयो ही दस बस अथस तडेस कणिया वा कंजूसी न कर तू भी सबई पढ़ो सल्लल्लाहु खर्च बन जो ताको सलात नथी निकरे सबई पढ़ो सल्लल्लाहु सलात मुझे सुहणे नबी जी दुआ बे आए दवा बे आए दुआ बे आए दवा बे आए सलात मुझे सुने नबी जी सलात मुझे सुने नबी जी दुआ बे आए दवा बे आए कठे समूरन
मलाइकन सा कठे समूरन मलाइकन सा जपान पढ़ दो खुदा बे आए जपान पढ़ दो खुदा बे आए सलात मुझे सुने नबी जी सलात मुझे सुने नबी जी दुआ बे आगे दवा बे आगे दवा बे आगे दवा बे आगे नाहे मुकर्रर को वक्त इन जो सलात पढ़ दो सजन सदाई नाहे मुकर्रर को वक्त इन जो सलात पढ़ पियो सजन सदाई असा के बकात थी दीन जे असा के बकात थी दीन जे असा के बकात थी दीन जे मुहाबे मुश्किल कुशाब आए मुहाबे मुश्किल कुशाब आगे सलात मुझे सुने नबी जी सलात मुझे सुने नबी जी दुआ बे आगे दवा बे आगे दुआ बे आगे दवा बे आगे यो बंदु बिन करोड़न जो आत्मा बदफा जो सुभान अल्लाह सलात पढ़ो तो ठरे तो सीनो वने तो दिल मां कत्ल थी कीनो सलात पढ़ते ठरे तो सीनो वने तो दिल मां कत्ल थी कीनो पर आजान खा अग में पढ़ो त मुनकिरा आजान खायग में पढ़ता मन केरा आजान खायग में पढ़ता मन केरा मुनाफिकन ले सजा बे आए मुनाफिकन ले सजा बे आगे आजान खा अग में पढ़ो त मुनकिरा आजान खायग में पढ़ता मन केरा मुनाफिकन ले सजा बे आगे मुनाफिकन ले सजा बे आगे सलात मुझे सुने नबी जी सलात मुझे सुने नबी जी दुआ बे आगे दवा बे आगे अल्लाह सही फरमायो इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्लती ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तखाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून चो सुभान अल्लाह अल्लाह साईं फरमायो आयत बुधवा ने तर्जुमो बुधो कुरान पढ़ो तर्जुमो सिखो इहो तव्हां जो रबर ऐं रहनुमा थींदो अल्लाह साईं फरमायो अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि जो शान हीअं बयान फरमायो आहे त उहे माण्हू इन्नल्लज़ीना उहे बेशक उहे माण्हू क़ालू चयाऊं रब्बुना अल्लाह असांजो रब अल्लाह थुम्मा
मस्तकामू पोए उनते कायम रहा ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकत पोए उनते मलाइका इए चवंदे नाज़िल थींदा हले त अल्लाह तखाफू वला तहज़नू तुमको भी खौफ न कर तुमको भी गम न कर यानी तुमको भाव न कर तुमको दुख न कर ऐ अल्लाह जे तरफा उन जन्नत जी खुशखबरी वठ जै जन्नत जो तो सवादो कयो वयो यो कुरान जी आयत जो तर्जुमा कुरान जे तिलावत जो भी मज़ो आ तर्जुमे जो भी वाह जो मज़ो ऐ मुसलमानो इते ब मेन पॉइंट्स अल्लाह ताला बयान फरमायो हन अल्लाह ताला तो फरमाए हिक त उहे मानू जन अल्लाह के पंहिंजो रब मञो अल्लाह के पंहिंजो जोर सा तव्हां जो पालनहार रब केरो न न कोन दा मञो अल्लाह के न न न न तव्हां वेठा आयो रब अहिड़ो त रज़ाक़ तव्हां जे लाइ देगियूं तयार थियूं अञा बि नथा मञो है गालायो न था केड़ी तू मेहनत कया रधण वारा ब्या आणण वारा ब्या पचाइण वारा ब्या तोखे रुगो दावता त भलारी महफिल में घड़ी सवावे कुरान बुध तर्जुमो बुध तफसीर बुध उन का पोइ नंगर खाई घर वञो ओ गुलाम हबीब मंगने वारो मुझे रब करीम हर एक के रिज़्क़ अता फरमायो आ जंगल में जानवरन के गोश्त अता फरमाइंदो आ इंसानन के बरन में खाराइंदो आ जेको मनीदो तस उनके भी खाराइंदो आ जेको न मनीदो तस उनके भी मुझो रब खाराइंदो आ आए अनाए जोर सां ॻाल्हायो जंहिं चयो त असां जो रब अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ऐं पोइ उन ते वरी क़ाइम रहियो चवण सवलो आहे पर उन ते क़ाइम रहणु ॾुखियो हूंदो आहे मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था असांखे छा सॾींदा आहियो तव्हां उतरांदी न इन साईं के सुबह गडी माया मोबाइल लिठिया सुभान अल्लाह साईं मुंजा अल्लाह चवण सवलो आ उन ते कायम रहणो ॾाढो ॾुखियो अल्लाह मञण सवलो आ उन जे हुक्मन ते अमल करण ॾुखियो आ खास तौर ते अॼोके दौर में जंहिं दौर में बेपर्दगी आ औरतूं बेपर्दा घुमण उनन में पाण बचाइण ॾुखियो आ जंहिं दौर में रिश्वत आम हुजे उन दौर में इन इस्लाम ते कायम रहणो ॾाढो ॾुखियो आ ऐं जंहिं दौर में व्याज आम हुजे रसूलुल्लाह जा उम्मती व्याज खोरन खां तंग हुजनि उन दौर में इस्लाम ते रहणो कायम रहणो ॾाढो ॾुखियो आ मुंहिंजा भाउरो
कोठी को रिश्वत का सवाइ नथो मिले, का ड्यूटी रिश्वत का सवाइ नथी मिले, व्याज का सवाइ बैंकुन जो निजाम नथो हले। ऐं तालीम बि छोकरियूं छोकरा जंहिं दौर में गॾु हासिल कंदा हुजनि, उन दौर में अल्लाह मञण ऐं उन ते कायम रहणो ॾाढो ॾुखियो कमु आहे। ऐं उन दौर में जंहिं दौर में ये सभु ॻाल्हियूं हुजनि, बेदीनीअ वारियूं ॻाल्हियूं हुजनि, उन दौर में इस्लाम ते हलण ईअं आहे जीअं पुलिस रात तां पार करण, जीअं पुलिस रात क़यामत जे ॾींहुं 50 ॾियारनि जो पंधु हूंदो, उन खां अलावा ऐं पुलिस रात वार खां सनी हूंदी, तलवार खां तिखी हूंदी, 50 सालन जो पंधु हेठों दोज़ख जी बाहि दधका कंदी हूंदी। जीअं क़यामत में पुलिस रात तां पार थियण ॾुखियो कमु आहे, तीअं अॼोके दौर में शरीयत ते हलण ॾाढो ॾुखियो आहे, पटको ॿधण ॾुखियो आहे, ॾाढ़ी रखण ॾुखी, नमाज पढ़न ॾुखिया, रोजा रखन ॾुखिया, पर जेको अॼोके दौर में इस्लाम ते कायम रहंदो ऐं शरीयत पाक जे सभिनी हुक्मन ते पाबंदीअ सां अमल कंदो, ईअं समझो त क़यामत जे ॾियारे में पुलिस रात पार करे वेंदो। सही तो चवां या ग़लत तो चवां? हथ न कढिया अथव लोहिन मो, काथों घुरायो अथव? साईं हाफ़िज़ बदरुद्दीन पियो चवे साईं अचु जमात त ॾिसी वञो, एॾा कुर्ब ॾींदई। ऐं सच पुछो त जिते मां पढ़ियो आहियां पंहिंजे ज़िले लाड़काणे में आरीजन में, उते साईं मखदूम शहाबुद्दीन रहमतुल्लाह अलैह मंगरियो फ़कीर, तवां जो साईं मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी मंगरियो फ़कीर, ऐं असां जो साईं लाड़काणे में आ साईं मखदूम शहाबुद्दीन मंगरियो फ़कीर, वॾो अल्लाह जो वली हुजो। मां उन जी दरगाह ते पढ़ियो आहियां। ॾिस न त उन कीअं पंहिंजे माइटनि ॾे मूंखे मोकिलियो, ज़िक्र करे चओ ला इलाहा ज़िक्र बि रब जो विसरी वियो अथव, ॾाढा कयो चओ ला इलाहा माफी कल्बी गैरुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। जिक्र कयो ॾाढा, जिक्र कयो इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ ला हिकड़ी गाल ॿुधो, साईं मखदूम शहाबुद्दीन मंगरियो लाड़काणे में मुझे गोठ में आ, जिस मदरसे में मां पढ़ियो आहियां उन कीअं इस्लाम ते रहियो, इस्लाम जी तालीम हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारे वटि पढ़ियो, पर साले हुयो नंढे हूंदे खां वठी उस्ताद जो प्यारो हूंदो, उस्ताद साईं मखदूम पिरालवी हिकड़े दुकानदार दीवान के चई छॾियो त ओ दीवान हे मोहम्मद मखदूम शहाबुद्दीन मंगरियो, तोखां जेका बि शइ वठे परदेसी तालिबा जेका शइ घुरई ॾींदो वञजांसि, ओधर मां मोहम्मद इस्माइल अदा कंदुमि।
पिराले वारे साईं छा चयो दुकान वारे के आवाज अचे तो लाउड जो ठीक है साईं मखदूम शहाबुद्दीन मंगरियो वेंदो दुकान ते उन वाणी के चए दुकान वारे के अब आ भुगड़ा दे नंढड़ो न साईं परदेसी भुगड़ा दे भुगड़ा वठी साईं खाईंदो न हुयो उनन के साफ करे खलू लाईंदो साफ भुगड़ा दुकान वारे के मोटाए दे खलू मखदूम शहाबुद्दीन पाण खाई जड़े मंगरियो चौदह सुभान अल्लाह ओ फकीरो ओ रोजे वारे जा फकीरो मखदूम शहाबुद्दीन जड़े महीनो खन उनका शय वठंदो रहो साईं मखदूम पिरालवी दुकान वारे के घुरायो दुकान वारे के चईं बाए नंढड़ो शहाबुद्दीन मंगरियो तो शय खणंदो आ हाणे ओधर ॿुधाए त तोखे अदा कया दुकान वारे चयो क़िबला तव्हां ॾे मुंहिंजा पैसा नथा थियनि अञा तव्हां जा मूं ॾे थियनि था योरी किया बा शय तुंजी कादई पैसा वरी मुंहिंजा थियनि तोड़े साईं हाओ ॻाल्हि ही ईंदो इहो नंढड़ो शहाबुद्दीन मंगरियो ईंदो भुगड़ा वठी उन्हनि के साफ करे खलू पाण खाईंदो भुगड़ा साफ करे मूंखे ॾींदो जेके मां अञा वॾे अघ ते खपाईंदो हुयुमि तंहिंजे करे क़िबला मुंहिंजा पैसा अव्हां ॾे न अव्हां जा मूं ॾे पैसा था थियनि उहो मखदूम शहाबुद्दीन जॾहिं असांजे ॻोठ आरी जन में अची रहियो रब जो कसम केतिरनि बेदीननि के नबी जो कलमो पढ़ाए मुसलमान बनाए जिक्र करे चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा बस तकर ए रोजे वारे जा मुरीद आयो जिक्र भी विसरी अथव तॾहिं त तकलीफ़ूं थियूं अचनि न तकलीफ़ुनि खां बचण चाहियो था मुर्शिद जो जिक्र न विसारियो जिक्र करे चो ला इलाहा इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू जन चयो त रब असांजो अल्लाह वरी बोन ते कायम बि रहिया फिरी न विया हजरत सुफियान बिन अब्दुल्लाह सकफी रदियल्लाहु तआला अन्हु मुझे महबूब जो असहाबिया अर्ज कई त या रसूल अल्लाह मुखे एकड़ी एड़ी नसीहत कयो जो अवां इन दुनिया मां ज़ाहिरी बुरको बि मटाए वञो पोइ मुखे कंहिं ॿिए वटि सवाल करण जी ज़रूरत न पवे इस्लाम में बि सिखणो न पवे मदीने वारे साईं चइसि चओ त रब मुंहिंजो अल्लाह मां अल्लाह ते ईमान आदमे ऐं उन ते कायम रहिजां तोखे कंहिं बिदर ते वञण जी ज़रूरत ई कान पवंदी हथ खोलियो दिल ठरे वती अलाए कुरान हदीस ॿुधी महबूबे सुभानी कुतबे रब्बानी सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जिलानी गौसुल आजम दस्तगीर बुधो तो वो कीअं दीन ते कायम रहियो पाण फरमाइनि था तमा जॾहिं बगदाद जे झंगलन में रही अकेलो इबादत कंदो हुयुमि मूंसां शैतान विढ़ण जे लाइ ईंदा केर ईंदा
शैतान इंसान जो दुश्मन जो शैतान इंसान जो जै जो सजण आ वो खणी बुधाए शैतान कहीं जो सजण शाबाश सबनी जो दुश्मन मान तो चवा अल्लाह जो कुरान तो चवे अल्लाह सही तो फरमाए इन्न शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन शैतान इंसान जो पदरो दुश्मन ऐ मुसलमानो सैयदना पीरन जो पीर तो चवे जंगल में इबादत पियो क्या पंजे रब के राजी पियो क्या शैतान मूसा विणन जे लाइंदा साईं तो चवे इकड़े ॾियार ॾिठुम त शैतान अचन था उन्हनि जे हथन में बाया हिया वडा वडा शोला खयूं था अचन काटियूं था बरंदियूं थियूं अचन मूंखे पिया चवन अब्दुल कादिर उथ इबादत न कर तोखे साड़ी से मां चयो मान हेडे अचो जवान आयो त मुझे सामो अचो ये शैतान परे बीठा चवे तो त ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह पढ़ में शैतान भजी विया साईं तो जद वरी ॾिठुम त हिकिड़ो ॿियो वॾो शैतान आयो बदसूरत शिकिल किनी समझो था शिकिल किनी खराब ये सामो अब्दुल कादिर उत इबादत न कर तो सा झेड़ो आ अब्दुल कादिर महबूब सुभानी से थोड़ो वेझो अच न जवाना थोड़ो वेझो शैतान सुरंदो आयो दाबा कंदो अचाए तो न चढ़ी दो मां अब्दुल कादिर जीलानी दो चवे जिया जो शैतान मुझे वेझो आयो ठका जो चंबो करायो मां सी मुझे चंबे लगन सा सड़ी खाक दी महबूब सुभानी फरमाइंदा तई वरी ॾिठुम त शैतान था अचन उत इबादत न कर महबूब सुभानी दा चवन मुड़े जिए जो शैतान हिकड़ो आयो हिया मथा मुखे आवाज आयो अब्दुल कादिर घबराए जाए न असा तो सा गड्डो आयो अल्लाह तखाफू वला तहज़नू को खौफ न कर को गम न कर ये जिए शैतान मुके दाबा पियो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी तो चवे ये मथा कुदरती बाए आया से ये जमीन में हलियो वियो वरी न ॾिठो मास वरी शैतान मन सूरत मटाए इंदो शैतान हिकड़े दफे वरी शैतान आयो चई त अब्दुल कादिर बस मुके मायूस करे चली मारे चली असा कोठ जेई कोन दो भजेई कोन दो दस्तगीर दो चयो मां वेझो अच गालाई कोन दा इस्तिकामत तो बुधाया इस्तिकामत अगे करे बुधी दई गाला एडी मेहनत करे दा चो पो बे चुरो पुरो कोन दा ओ फकीरो महबूब सुभानी तो चवे जिए जो वे जो आयो ये ठका जो चंबो करायो मास ॾिठ मुठे जो ते ढेर थी वियो पो अज छा मकाम अब्दुल कादिर जीलानी जो तमाम भी शैतान सा मुकाबलो कयो परहेजगारी अख्तियार कयो सबई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या मुअज़्ज़िज़ मेहमान अचन था मेहमानन जे अचन सा मजलिस जी रौनक वधंदी आ ऐं जिए मुसलमान घणा अचन
तीअं बेहतरीन ॻाल्हि आहे सभई हिक ॿिए जे लाइ दुआ घुरो यारी शरीफ़ मल्हाइण मां इहे बि फ़ाइदा थींदा आहिनि त मुस्लमान इज्तिमाई तौर ते गॾु थींदा आहिनि ख़ैर ख़ैरात थींदी आहे क़ुरान पढ़बो आहे ऐं उन खां पोइ नात ख़्वानी मुस्तफ़ा जी थींदी आहे अहल बैत जो शान थींदो आहे असहाबन जो शान थींदो आहे वलियन जो शान बयान थींदो आहे ऐं मुस्लमान गॾिजी सॾिजी दुआ घुरंदा आहिनि सभिनी जूं दुआऊं क़बूल थी वेंदियूं आहिनि सुभान अल्लाह सुभान महबूब सुभानी वटि हिकिड़ो शख्स आयो नौजवान फजर जो टाइम आहे साईं ॿुधो त अलाए कोन बाबा भली करे माशाअल्लाह दिलबर दस्तगीर वट नौजवान सुबह जो आयो साईं रात ख्वाब ॾिठो तम मुझे पीउ ते कब्र में अज़ाब पे थियो बाय में सड़े पियो मुखे चई त वञी दिलबर दस्तगीर का दुआ घुराए त अज़ाब माफ़ थे साईं दुआ घुरो मुझे पीउ जे लाइ साईं जन फरमायो पुत्र कॾहिं तुंहिंजो पीउ असांजे मदरसे में आयो कि न साईं भला मुरीद हुयो न साईं भला बुद्ध कॾहिं निमाज़ मुझे पोयों पढ़ी हुई कि न साईं पाण फरमायोसि ॾे ख़बर कॾहिं असांजे मदरसे जे ॿाहिरां घिटीअ मां गुज़रियो हो या न चई आओ साईं दस्तगीर हथ खयां हीअं हथ खणी रब खे अर्ज़ की त मुंहिंजा मौला जेके मुंहिंजा निस्बत वारा मुझे घिटीअ मां बि गुज़रन था मुझे हथन जी लज रखोनन ते अज़ाब न कर रहम वारो रहम करे ये दस्तगीर दुआ घुरी ऐं नौजवान घर मोकलाए आयो रात थी सुतो ॾिठई छा मंज़र ॾिसे कल हुन जो पीउ बाहि में पे सड़ियो अॼु रात जन्नत जे हिंदोरन में वेठो आ हूर लोॾे रहियो आहिनि एरे ॾिस गाड़ी टोपी वारा ईअं त न कर माजमा सां लाड़काणे ॾे माण्हू सियाणा पर हितां वारा बि सियाणा पंहिंजे कम सां ॿाहिरि जंहिं ॾिसां उहो त चए सुभान मन तव्हां बि होशियार थी विया आहियो माशाअल्लाह अल्लाह करे सब होशियार थियो इल्म पढ़ो पंहिंजा हक वठण ॼाणो अल्लाह तव्हां खे सुजाग बनाए रब तव्हां खे मदीने वारे जे सुन्नतुनि ते हलण जी तौफीक अता फरमाए रब मथो ढकण जी तौफीक ॾेव हे पटको मलाइकन जो ताज आ मदीने वारे से फरमाए जेको अल्लाह मुंहिंजी उम्मत खे अता फरमायो तव्हां जलसे में दा चो त बि मथे उघाड़ा ईअं न मस्जिद ॾे वञो त बि मथे उघाड़ा बाजार वञो त बि मथे उघाड़ा अरे बाजार ऐं मस्जिद में त को फर्क कयो स्कूल वञबो आ यूनिफॉर्म पाए वञबो आ ड्यूटी ते वञबो आ यूनिफॉर्म पाए वञबो आ ओ मुसलमानो जलसे ते पिया अचो मथा ढके अचो हा पटका बधी अचो हा रोज़े वारे जा हुर लगो हा त अञा वधीक मज़ो थी पवे सुन्नत मुझे साईं जो अपनायो ॼाण क़यामत आई अञा सुन्नत ते हलण नथा सिखो दाढ़ियूं रखो पटका बधो पटकन जा फ़ाइदा ए एक त सूह आहे इंसान जी ठीक आ ऐं ॿियो सर्दीअ में सीअ को बचाए गर्मीअ में गर्मीअ को बचाए
केड़ो नुकसान सो मुसलमानो सकाफत सिंध जी पटको आ भावरो ही सकाफत जो एकड़ो ॾियारो मल्हाए वञी हर को घर तो वे हर को टोपियूं वञी तो उछलाए जी नमाज पढ़ी मस्जिद में प्लास्टिक जी टोपी उछलाईंदा आयो न ती सकाफत वारा सकाफत डी मल्हाए वरी वञी दा उछलाइन ईंदड़ साल नयूं वठंदासे पर असां अयां खे अल्लाह जे रसूल 1400 साल अगे बुधाए छडियो वा मथो ढके घुमो पटको हिकु त इस्लाम जो शियार बियो सिंध जी सकाफत सिंधी टोपी पाइण मथो ढकण सिंध जी सकाफत रसूलुल्लाह त अगे बुधायो आ त चादर कुलन ते रखो इहा कमी दिया करे हेठ उछाए बिया कदे वरी सियारे में मता विजी सुनबो आ मुझे महबूब अगे ही बुधाए छडियो आ जे कदे हिक ॾींहं ते अमल न कयो सजी उम्र अमल कयो त रसूलुल्लाह जे सुन्नत जो सवाब मिलंदो सो छोकरो रात जो ख्वाब में तो ॾिसे कल रात पीउ ते अज़ाब पे थियुसि अज रात वरी हुन जो पीउ हिंदोरे में लुडी रहियो आ मुंहिंजा सुना पुट खे चईंदो पुट हे दस्तगीर जे दुआ जो असर हर कल अज़ाब हुयो अज आज़ाद आया दस्तगीर जी दामन कदे भी न छड़ जाए छो त उन जी दुआ सां कब्र में भी अज़ाब माफ़ थो थिए इकड़े ॾियारे वरी बी करामत इकड़े ॾियारे महबूब सुभानी सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी बगदाद मां निकरी विया मुरीदन के नजर न आया मुरीदन के नजर न आया मुरीदन के सिक लगी त साईं जो दीदार कयो पुछा क्यों त साईं जन किथे हन महबूब सुभानी किथे हन कहीं बुधायो ने तयार मां डिठो बटड़ी ध्याने महबूब सुभानी दजले दरिया ते पे वया असा के भी खबर काने का सब मुरीद दजले दरिया दे हलन लगा दजले दरिया ते वञन हिय जो कपर ते दरिया जी ते बीर सन त सुभान अल्लाह महबूब सुभानी ओ दरिया जे परे पासे ॾऊं हिय पानी ते ई हलंदो पियो अचे जीअं तूं ऐं मां रोड रस्ते ते घुमंदा आहियूं पानी बला वारन जो फरमा बरदार महबूब सुभानी पानी ता ये प्याचने जिया तू ऐं मां खुशकी ते हलंदा आहियूं पर तो ऐं मूंखे हलंदे थाबो बींदो आ पर दस्तगीर सिधी राह ते पिया आयो छो त दस्तगीर पाण बि सिधी राह ते कायम ऐं ॿियनि खे बि सिधी राह ते कायम रखण वारो दस्तगीर हलंदो तो अचे सहल बिन अब्दुल्लाह तस्तरी दो चवे हिय ॾिठो से महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी पानी ते हली रहियो आ ॾिठो से मच्छियूं पानी मां निकरी दिलबर दस्तगीर जा कदम भी चुमदियूं पियूं वञन हथ भी चुमदियूं पियूं वञन महबूब सुभानी जा हथ पे मच्छियूं चुमन पयूं पानी मां निकरी चुम्मी ॾेई वरी पानी में हलियूं वञन पैर चुम्मियूं वरी पानी में हलियूं वञन
सहल बिन अब्दुल्लाह तसरी दो चवे हिय डिठो से बेपरी जी नमाज जो टाइम थियो हिय आसमानन मां हिकड़ो मुसल्लो आयो जिया सुलेमान अलैहिस्सलाम जो तख्त हवा में उड़ंदो इए मुसल्लो आयो पानी जे मथा हवा में खुली भी रयो वाह जो मुसल्लो होयो नूरानी मुसल्लो होयो जवे तो डिठो में तो उनते बस सिटू लिखल होयो हिक सिटया लिखल होयो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून ऐं बी सिट या लिखल होयस मुसल्ले ते सलामुन अलैकुम अहलल बैत इन्नहु हमीदुम मजीद महबूब सुभानी बीठो वली ब्याब आया उहे बे जमाती थी बीठा आजान आई तकबीर चई वई महबूब सुभानी मुसल्ले ते भी नमाज पढ़ान लगा दरिया जे मथों जमात वलियन जी बीठिया महबूब सुभानी ये कह रे अल्लाह अकबर नमाज बेपरी जिया सहल बिन अब्दुल्लाह तसरी तो चवे असा डिठो से महबूब सुभानिया ये मुसल्ले दे भी अल्लाह अकबर चई असा बुधो से अर्श जा मलाइका बे अल्लाह अकबर चवन पिया जो बुधण वारा भी अल्लाह वारा होया अल्लाह वारा या आवाज बुधंदा ऐं साईं तो चवे त महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रुकू में वनी चवे पियो सुभान रब्बियल अज़ीम त आसमान जा मलाइका बि चवन पिया सुभान रब्बियल अज़ीम समे अल्लाहु लिमन हमिदा ये पियो चवे दिसण वारा फकीर चवन था त उन वक्त दिसऊं पिया दिलबर दस्तगीर जे लबन मुबारकन मां नूर जूं लाटूं पयूं निकरन दस्तगीर सजदे में वनी सुभान रब्बियल आला पियो चवे त आसमानन मां मलाइका बि सुभान रब्बियल आला चई रहिया नमाज साईं पूरी कई अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह यो जो नमाज पढ़ी सलाम फेराए बोआ यो सलाम के कबो या खबर था मां आयो तेने जिलाया अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह ये जे के साजे कोले ते किरामन कातबीन जे के नेकियूं लिखंदा उनन के चेबो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह जो त नजर बि सलाम में कुले दे कदी आई है ना अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह भित को ऊपर नजर ली है ना अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह वर इन पासे वारन मलाइकन के सलाम कबोआ असा एकड़ी माई हुंदी उन जे मुर्स जो नालो रहमतुल्लाह पो माई मुर्स जो नालो न खण दिया या है ना किने ते खण दियो न खण दियो न ओ हेडे आ ओ फलाणे जा पी पुट जे नाले सा सडी दियो पो एकड़ी माई नमाज पई पढ़े मुर्स जो नालो रहमतुल्लाह पो नालो न पई करे उन जे लेके दई यो रहमतुल्लाह आई के अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम या पी इते ता ये जंग में पप्पू काडो है ये पप्पू जा पी इशारा दे हुंदा तवा फकीर आयो
सादा सिधा मानू जेड़ा तवा ज़ाहिर जा तेड़ा बातिन जा ऐ मोमिन मुसलमान सादो ही हुंदो ऐ फकीरो नमाज इया जेका दस्तगीर पे पढ़ाए चो सुभान अल्लाह हिकड़ी नमाज उआ जेका नबियन जे सरदार मदीने में आशिकन के पढ़ाई बी नमाज जेका करबला में इमाम हुसैन पंजे आशिकन के पढ़ाई गुलाम हबीब मंगने वारो कदे सोचो बेथवा करबला में ओडो हुसैन जा मुखालिफ 40,000 आया हेडो हुसैन पंजे 71 साथिर सा गडो 72 जणो पाण हुयो उनमें मासूम होया जमात मुझे साईं जी थोरिया हो बे गडन प्या हुसैनी बे गडन प्या हु बे नमाज पढ़न प्या हुसैनी बे नमाज पढ़न प्या अज फैसलो करे बुधायो रब जो नालो तो बुधायो त नमाज यजीद जी थींदी या हुसैन जी थींदी वो यजीदी भी करबला में पकन अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर इन बांगड़ई वरी इब्ने साद अग्या इब्ने साद अग्या पेश इमाम थी भी यजीदी कन नत कर नमाज 4 रकात फर्ज वक्त बे पर जो पढ़ा तो अल्लाह ताला यही पकन मोहतरम काबतुल्लाह शरीफ पुठिया इन पेश इमाम इब्ने साद अल्लाह अल्लाह तिलावत में सागी पकन अलहम्द शरीफ पढ़न प्या सूरत पढ़न प्या सुभान रब्बियल अज़ीम रुकू में कन प्या समी अल्लाहु लिमन हमिदा चवन प्या सजदे में वनी सुभान रब्बियल आला चवन प्या अत्तहियात पढ़न प्या दुरूद बि रसूल ते पढ़न प्या सलाम बि फेरायन प्या हाने ये बि नमाज पढ़न में 40,000 जना सिफूं बदियूं बीठा केडी जमात हुंदी एडो वरी फकीर जेके इमाम हुसैन जा 3 ॾियारनि जा उन्यारा साथी हुया उन्हनि जे अॻियां इमाम हुसैन बीठो आ हुसैनी पोयां पिया कन नियत कयम नमाज 4 रकातूं फर्ज वक्त बेपरिय जो पढ़ा दो वास्ते अल्लाह ताला जे मुंह तरफ काबतुल्लाह शरीफ पुठिया हिन इमाम हुसैन जे अल्लाहु अकबर नमाज कहीं जीती छो छा प्या कन शाबाश हो छा प्या कन हो बे सागी नमाज प्या पढ़न पर यार मां दई चुंदो आया जै जो यजीद इमाम उनके यजीद मुबारक हुजे जै जो हुसैन इमाम उनके हुसैन मुबारक सुभान अल्लाह तॾहिं त आशिक़ चयो नीह पढ़ाई नमाज ओ अल्लाह नीह पढ़ाई नमाज ओ इश्क थी आयो ओ इश्क थी आयो इमाम असांजो नीह पढ़ाई सही सुर मिला है ओ इश्क थी आयो इमाम असांजो नीह पढ़ाई हज़रत इश्क असांजो दाइम नीह क़यामत ताईं कायम हो निवड़ी कयो से नियाज डाडा जो सुभान अल्लाह अल्लाह निवड़ी कयो से नियाज ओ सजदो थी आयो सलाम असांजो नीह पढ़ाई नमाज
पढ़ाई नमाज सजदो थी आयो सलाम सांजो नीह पढ़ाई नमाज होला नीह पढ़ाई नमाज हुसैन नमाज पढ़ायने वरी करबला में हुसैन पाण बेवाह जी नमाज पढ़ी रे कारी ये केर पढ़े जिया हुसैन पढ़ी चो चो सुभान अल्लाह जिस्म में ट्रेटिया भाला लगा प्या मुझे साईं जो जिस्म टुकड़ा टुकड़ा चोटिया तलवार जा जख्म रसलहा घोड़े तड़े आयो हुसैन वेठो आने साईं ते वुजू फर्ज नाए मुझे साईं दे किबले दे मुंह करण फर्ज नाए छो त जख्मी हालत में आया समझो था ना शरीयत जो मसलो आलिम वेठा जॾहिं सफर में सवारीअ ते या ॿेड़ीअ ते माण्हू नमाज पढ़े थो मुंह फिरी थो वञे त नमाज छो त अलाह जाॾे काॾे पर ई जेको असां काबे ॾे मुंह करे नमाज पढ़ंदा आहियूं इहो जेको मस्जिद में पढ़े घर में पढ़े रस्ते में पढ़े शरीयत जो मसलो उहो ई काबे ॾे मुंह करे नमाज पढ़े जोर सा इन जी वजाहत इन जी एक्सप्लेनेशन वरी कहीं बे मौके ते या कहीं आलिम का पुछी वठजो मता मुते फतवा लगायो त साईं गलत बुधाए वियो मां इन जी वजाहत घणी न तो कया मुख्तसर तवा के अर्ज कयम मतलब त हुसैन बैठो नमाज अचे तो पढ़ा एकड़ी रवायत में आयो त शिमिर ये खंजर खणी बीठो त साईं जो सिर्फ कलम कया पर मुस्तनद ऐं मोतबर रवायतुल मुताबिक सन्नान बिन अनस नखई जालिम पलीद आयो साईं जो सिर्फ कलम करण पे चाहे अन हुसैन नमाज जे तैयारन में जख्मिया एरे ॾिसो थोड़ो मंजर ॾिसो त कीअं आल बैत तंबुन में वेठा ऋण पट्टा न मदीनो न मक्का शहर को कोने सब साथी सब वडा कुर्बान थी विया हाणे महबूब जा पाक बचड़ा करबला में बेयारो मददगार ऋण पट में होया आखिरी सारो हुसैन जो युन वो भी कुस जे पियो रसूल जूं न्याणियूं अखिन सां ॾिसी रहियूं पर सलाम उन्हन जे सब्र कया हुसैन ज़मीन ते वेठो आ आशिक तर्जुमो कयो आ चवे तो उरियाना मैं को नमाज पढ़ण न दे शाम शहर दे वासी नमाज पढ़ा कि न मुहार शिका केडे वन्या अल्लाह रासी बाबा अखर में खून भरजी वियो आवाज आए से गैब विचू आवाज आई बचड़ा कर न दिलड़ी उदासी ओ जेडे नियत नमाज दी करे सी बाबा तेरे काबा फिर आसी काबो हुसैन दे किए नहीं दो चहो जेको काबो राबिया बसरी जो इस्तकबाल करण जे लाए रूहानी तौर ते मक्के महली अग्या अची राबिया बसरी जो इस्तकबाल करे सके तो द काबे जी इज्जत बचाने वाले हुसैन दे काबो की हुसैनी मुबारक हो जी जो तुझ हुसैन सा मोहब्बत
हुसैन सा तुझी मोहब्बत अल्लाह तो के खुश रखे अर्ज पे कया तदे त हुसैन आली मकाम सिर सजदे में रखे सुभान रब्बी अल्लाह सुभान रब्बी अल्लाह हेरो तल खंजर हले पियो हुसैन अबाड़े घोड़ाड़े न पियो करे चयो सुभान रब्बी अल्लाह सुभान रब्बी अल्लाह मुसलमानो ऐसे ताईं जो सिर धार थी वियो धड़ धार थी वियो सिर के ज़ालिमन ने जेते वनी खयो पर धड़ करबला में अन्या बे सजदे में पयो अल्लाह अल्लाह दिल अथई हुसैन सां लाइन थोड़ो गालाए त सही हुसैन केतरो प्यारो थी मदीने वाले साईं फरमायो हुसैनुम मिन्नी व अना मिन हुसैन अहब्बल्लाह मन अहब्ब हुसैनन हुसैनुन सिबतुम मिनल अस्बात हुसैन मजा मा हुसैन मजाया जेको हुसैन सा मोहब्बत कंदो अल्लाह बि उन्ही सा मोहब्बत करणो फरमाइंदो जंहिंजी हुसैन सा मोहब्बत आ उहो चवे सुभान अल्लाह इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है आशिक तो चवे सजदे तो सभी ने किए पर इसका नया अंदाज है अरे सजदे तो सभी ने किए इसका नया अंदाज है छो इसने वो ब्याह जना उठी भी चवना सुभान अल्लाह तवा हाथ पे न था करो अरे इसने वो सजदे तो सभी ने किए पर इसका नया अंदाज है अरे इसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है इसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है साईं इसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है इस नवाज पर मोहम्मद मुस्तफा को नाज है महबूबे सुभानी नमाज पूरी कई आदत वाला है ना याद आना नमाज पूरी माशाअल्लाह नमाज पूरी कयूं हाने मो जमात दे करे दुआ घुरियूं दुआ रब का घुरंदा क्यों अल्लाह से फरमायो वा इदा सलक इबादी
अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाई इज़ा दआन फल्यस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। बानो जॾहिं बि दुआ घुरंदो आ रब क़बूल कंदो। चो चो बानो जॾहिं बि इज़ा जॾहिं दआन घुरंदो आ उजीब दावत दाई अल्लाह से तो चए क़बूल कंदो आहियां। जॾहिं बि दुआ घुरे जॾहिं बि ॿ कम अथव जन जो टाइम ई न आहे। चो साईं कहिड़ा चो भला ख़बर अथव त ॿुधायो। इहे त हिक मदीने वारे ते सलात जड़ी मल वणई पढ़ ॿियो जड़ी मल वणई पंहिंजे रब खां दुआ घुर क़बूल हुई क़बूल। नमाज क़बूल न थे मर्ज़ी वारो आया न हज क़बूल न करे मर्ज़ी वारो पर सलात मदीने वारे ते ऐं रब दुआ घुरण वारे के कॾहिं बि रद्द न कंदो आ सदाई क़बूल हूंदो। किथे लिखियल आहे त जनाज़े खां पोइ दुआ न घुरो। थोड़ा ॻाल्हायो त सही। हर मौके ते दुआ घुरणी आ। हर मौके ते दुआ घुरणी आ। पर यार ओ अचे जरे दुखी माल अचे मुसीबत अचे कंजो भाव गुजारे वने असा दुआ घुरूं हो पिड़ो कढी पी रहे न करंदासीं ईअं न साईं मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी साहब रहमतुल्लाह तआला अलैहि तां जे पाड़े जो अजो असा उन जे मज़ार ते हाज़िरी ॾिनी वो चवंदो त हुजे न उम्मीद त घुरन साईं चवंदा त उम्मीद हुजे न त रब खां घुरन उम्मीद ई कोन छो त खणन। हाणे मां वरी पंहिंजे नए अंदाज़ में हीअं ॿुधाईंदो आहियां अगे तव्हां न ॿुधो कीअं। हर मौके ते दुआ घुरणी आ। चो हर मौके ते ॾिसो मानी खाओ दुआ घुरो मानी ते वेहो पढ़ो बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुर्रु मा इस्मिही शयउन फिल अर्द वला फिस समाए व हुवस समीउल अलीम। मानी का अग में दुआ घुरो मानी पूरी कयो वरी घुरो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अतामना व सकाना व हदाना व जअलना मिनल मुस्लिमीन। जे करे बे घर वञो अदे गुलाम मोहम्मद भाऊ मोहम्मद यूसुफ वारन वट वञो उन्हनि जे लाइ हीअं दुआ घुरो अल्लाहुम्मा अतिमन अतअमनी वस्किमन सकानी। ओ मुझा मौला जे मुके खारायो उन्हनि के खाराए जन मुके पियारियो उन्हनि के पियार। वरी जे करे निंड करे त दुआ घुर अल्लाहुम्मा बिस्मिका अमूतु व अहया। वरी जॾहिं निंड में को खराब ख्वाब लही ख्वाब का पोइ या दुआ घुर अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन शर्रि हाज़िहि रुया। वरी जॾहिं निंड मां उथी त उथी ऐं दुआ घुर अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बाद मा मातना व इलैहि नशूर। वरी जॾहिं काकूस ॾे वञी काकूस जे ॿाहिरां बि अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुस वल खबाइस। वरी जॾहिं काकूस मां ख़ैर सां थी निकिरी त या दुआ घुर अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़ाब अन्निल अज़ाब आफ़ानी। वरी जॾहिं तूं रोज़ो रखी त रोज़े रखण महिल दुआ घुर रोज़ो खोली त वरी दुआ घुर मस्जिद में वनी चवी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा इफ्तह ली अबवाब रहमतिका। मस्जिद में नमाज पढ़ी दो फर्ज का कोई दुआ घुरो अल्लाहुम्मा अंतस सलाम व मिनकस सलाम या रब्बना इग़फिर लना व लि इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। वरी जॾहिं मस्जिद में बाहर निकरी त या दुआ
दुआ गुर अल्लाहुम्मा इन्नी असअलुका मिन फदलिका व रहमतिका जडे घर वनी त घर वनी त या दुआ गुर अल्लाहुम्मा इन्नी असअलुका खैरल मौलज व खैरल मखरज घर मा बाहर निकरी बिस्मिल्लाह तवक्कलतु अल्लाह पढ़ो सफर ते निकरी पढ़ो सुभानल्लज़ी सखर लना हादा व मा कुन्ना लहु मुकरनीन व इन्ना इला रब्बिना लमुनक़लिबून जेकर सवारियत वे पढ़ो बिस्मिल्लाह मजरिहा व मुरसाहा इन्न रब्बी लगफूर रहीम जेकर मुसीबत अची वने त पढ़ो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जेकर खुशी मिले त चओ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अला कुल्लि हालिन मा काना जडे हर मामले में दुआ है त जनाजे का पोए बे मय्यत जे लाए दुआ घुरण जायज़ ओ अचे 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 ओ जरे डिठूं ताने बख्शिश जे लाए दुआ खपेस उने मल चमन हाने छो छो खबर दव इयो वरी अग में छुटी वने इयो वरी छुटी वने शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां त पंजन जे लाए घुरंदा आहियूं असां के प्यारा पंहिंजा असां के अबो अमड़ प्यारा मदीने वार से फरमाया त जेको अबे अमड़ जे लाए सदाई दुआ पियो घुरंदो अल्लाह उन जी रोजी कदे बि तंग न कंदो भाव जे लाए दुआ घुरणी मदीने वारे साईं फरमायो जेका तमा मुसलमान भाव जे लाए दुआ गैर हाज़िरी में घुरंदा आयो रब उहा कबूल कंदो ऐ मुसलमानो केड़ी माला जे में दुआ नथी घुरी सगजे यार यो त सोचो मुझे रब करे तो के जवाब ही न दिनो हू त चवे तो जडे मुका दुआ घुरंदा हन मां कबूल कंदो वेंदो आया असा जी अजो की दुआ त जरूर कबूल थई हजरत बेटाई गोड फरमायो सूरत नासरी में दास्तान टे में चई त पलो तुझो पीर सजा पकड़ियो में सैयद चए लगासू लगाम सी असा जो लगाम दस्तगीर वटा जाडे हलाए मर्जी वारो लगासू लगाम सी दिलों दस्तगीर तू बादशाह बगदाद जो असी सिंधु फकीर मियां मुरीदन तला ओ सियड़ो अमीर जो सोचो मंज शरीर सो गम गिलानी काटिए बादशाह बगदाद में ओ कुल पीरन जो पीर बादशाह बगदाद में कुल पीरन जो पीर अड़ियन के ओडो थिए ओडो मन शाबाश अड़ियन के ओडो थिए खुयन प्यारे खीर खुया समझो था ना शाबाश वाह सही इन्हन को पंजा पानी बोली भी विसरी हुई थी वाह सही वाह अल्लाह 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 आ खोया खुयन मना दुखयन बीमारन खुटलन किरलन के महबूब सुभान उतारे चेबन उत खीर पियो दस्तगीर मुरीदन के खीर प्यारींदो अड़ियन के ओडो थिए खुयन प्यारे खीर मुहिंजो पीर सुधीर रस्यो दर रहमान जे मन्यो या न यारो
असा अवांजी मर्जी असां जो तनारो जिए दस्तगीरा नारे नारे पीर नारे पीर मन्यो या नयारो अवांजी मर्जी असां जो तनारो जिए दस्तगीरा सभिन बेसहारा किनन को झड़न जो सभिन बेसहारा किनन को झड़न जो कुनन में किनारो जिए दस्तगीरा मन मन्यो या नयारो अवांजी मर्जी असां जो तनारो जिए दस्तगीरा असां जो तनारो जिए दस्तगीरा अखर नवाइन जे इसम में अचन था उहे अजब आशिका अखिन ते रखने था अखर नव इन्हीअ में इसम में अचन था उहे सब आशिका अखिन ते रखने था अखर नवा कर अब्दुल कादिर में आइन बा दाल अलिफ लाम काफ अलिफ दाल रा अब्दुल कादिर जॾहिं ॿटे अखर मिलंदा लफ़्ज़ ठहंदो आहे जॾहिं ॿटे लफ़्ज़ मिलंदा त जुमिलो ठहंदो आहे मुस्लमान आशिक उहा ॻाल्हि कई आहे अखर नव इन्हीअ जे इसम में अचन था उहे अजब आशिक अखिन ते रखने था सियाणा त समझी सुभान अल्लाह वया लफ्ज़ लेकिन सियाणा त समझी वया लफ्ज़ लेकिन अरे चरन जो बेचारो जिए दस्तगीरा मन्यो या नयारो अवांजी मर्जी असां जो तनारो जिए दस्तगीरा रोज़े वारे जा केड़ा मुरीद आयो त मथे कण त मां ॾिसां सब न बावे हो रही मरी जेके मुर्शिद नाले ते सिर ॾींदा नारे विलायत होरन जो नारो ई हूंदो ई न होरन के सी थींदो आहे साईं दरगो ता जो पासो वठियो वेठो मां ओडो लाड़का मुंहिंजो पासो न वरतो तई पोर चौदा उतरा थी सियाणा ता घटायो ए हिकड़ो ही मोके हयूं कयूं तो ने ए जरे ता सब गडबो त मोके छडींदो ओ फकीर वे बाजी खणी मुर्शिद मिली रोजे धणी सुभान अल्लाह ओ फकीर वे असा कार ते नता अची सघूं कुर्बान वञा रोज़े वारे जे फैज़ ता जो ये प्यादा सफ़र करे हिते अचे माण्हुनि खे कलमो पढ़ाए हिय वेंदा आहियूं थर ॾे जिते असां गाॾियुनि ते न पिया वञी सघूं रब जो कसम रोज़े वारो उते बि पंध वञी फैज़ ॾेई आयो सुभान अल्लाह हीअं हेठि हलिया वञूं नारे ॾे हेॾे जबलनि ॾे वञूं असां गाॾियुनि ते वञी थकिजी था पवूं सदको वञा उन्हनि ते जेके जबल जागे मुझे मदीने वारे जो इस्लाम झर झंग में पहुंचाए विया न त हे माण्हू अॼु मुस्लमान न हुजनि जेकॾहिं रोज़े वारो पंहिंजो रंग न लगाए अल्लाह वारा सब भला चो अल्लाह वारा सब भला जोर सां जेके मञो था त मथे खणी चओ अल्लाह वारा सब भला
साईं जेको जंहिंजो मुरीद आ उनखे मुबारक हुजे जेकॾहिं कोई सोने पीर मौलाना मोहम्मद इलियास कादरी जो मुरीद आ तब उनखे मुबारक हुजे उनजो वड़ा मदरसा कायम क्या थई मदनी चैनल जो हलाए असा जा बच्चा खुद ते पढ़न ता आलिम थियन ता एहसान उनन जो तवा जे बे वेजो होजे को मदरसो त साईं जे मदरसे में बारन के छडियो जे कदे कोई सोने सैयद पीर सोने रोजे वारे जो मुरीद आ उनखे बे मुबारक होजे जेको सजन साईं जो मुरीद आ उनखे मुबारक होजे सुभान अल्लाह कोई सैयद मोहम्मद आशिक अली शाह जो मुरीद आ उनखे मुबारक होजे जेको ख्यारिया वारन जो मुरीद आ लोहारिया वारन जो मुरीद आ भिटाई घोट जो मुरीद आ लोड़े वारन जो मुरीद आ जेको जंहिं जो मुरीद आ उनखे मुबारक होजे असा बे निधन करण आयो असा के रब अजो के दौर में कंबर वारे साईं जी दामन नसीब फरमाई सुभान अल्लाह साईं जी ज़ियारत कई तो कदे ज़ियारत कई तो जन न कई आ ना ज़ियारत करे दिसो न त सैयदन जी सिक बि तवा के पार पुजाईंदी हसन हुसैन के डिठा त ना दस्तगीर के डिठो त ना रोजे वारो तमाम के डिठो त ना पर छा उनन जी सैयदन जी सिक थोरी आ छा तॾहिं त भिटाई घोट फरमायो जीलानी जाग मदद थी मुरीद जी जीलानी जाग गौस खताऊं गुम कर ओ भेर साडे सुततवार सभाग सिकन दे सैयद चए सुभान अल्लाह ओ फकीर वे बाजी खणी मुर्शिद मिली रोजे धणी ओ फकीर वे बाजी खणी मुर्शिद मिली रोजे धणी पीर दुनिया में व्यापी घना पीर दुनिया में व्यापी घना पीर दुनिया में व्यापी भला पर कोई नहीं दो रोजे धणी फकीर वे बाजी खणी मुर्शिद मिली रोजे धणी फकीर वे बाजी खणी मुर्शिद मिली रोजे धणी शायर आया कोन पर रोजे वारे सा मोहब्बत ठईयो मुखों भी ठईयो शायर आया कोन कबूल करे 27 रजबी ते दरगाह ते जरे वाइज में मां या मनकबत पड़ी छा त फकीरन प्यार दिनो जान बजी आ जमात प्यारी जंग खटी जे 65 जान बजी आ जमात प्यारी जंग खटी जे 65 फकीर वे बाजी खणी मुर्शिद मिली रोजे धणी फकीर वे बाजी खणी मुर्शिद मिली रोजे धणी पीर दुनिया में व्यापी घना पर कोई नहीं दो रोजे धणी फकीर वे बाजी खणी मुर्शिद मिली रोजे धणी फकीर वे बाजी खणी मखदूम बिलावल शहीद के हिक न कयल डोजी सजा तौर घाणे में पीढ़ो वयो
अल्लाह वारन के ज़ालिमन हमेशा दुखियो रखियो वो हिकु मखदूम बिलावल हुयो पर जॾहिं अंग्रेज़न हुरन के सूर्य जे हुरन के लोड़न में बंद कयूं सांगड़ वारो रब जो कसम हुरन के पेरन ॾऊं या घाणे में ॾींदा पिया वञनि हॾा ठड़का फ़कीरन जा कन हॾा ठड़कंदा वञनि पर फ़कीर अबाड़े न पिया कनि भेज पागारा कंदा पिया वञनि सुभान अल्लाह अल्लाह से तवां के खुश रखे आबाद रखे तवां बुद्धि न थको मां थकजी पयस वरी सफर बिया असा के पोए ते मोटणो बिया अल्लाह से तवां के खुश रखे अल्लाह सही मौलाना बदरुद्दीन के आबाद रखे चो आमीन अल्लाह सही ज़ाहिरी नूर जी नेमत खां उनके महरूम रखियो आ पर मदीने वार से फरमायो त क़यामत जडी अल्लाह इनन के घोराए पैरों दीदार इनन नाबीनन के कराइंदो चवंदो न हेडे अचो दुनिया में नूर न ॾिनो न साईं पो साईं शुक्र पिया कयो हिकड़े जलसे ते वियासे ते चार भावरा चारई नाबीन भेण उनन जी नाबीन हुई उते सही मौलाना मीर मोहम्मद उजण पढ़ाया खैरपुर जे पासे रे 100 कनासरन में सो उहे बि ॾिसो वॾा खुश हुया चवन बस अल्लाह जे नेमतन ते शुक्र था हथ ॾिना तई दिमाग ॾिनो तई पेर ॾिना तई घुमऊं फिरूं था पर हिनन जी त वरी मदद तव्हां खे ई करणी आहे न काथों हलियो अल्लाह कणे मो तवां के रुगो दीन जो पैगाम पहुंचाने जिला या हिते ही रही खिदमत करे अल्लाह से तवां के खुश रखंदो मंगरा फकीरो मां वेंदुस पंहिंजे गोठ आरी जे वञी सोने साईं मखदूम शहाबुद्दीन मंगरे साईं के वो एडो कामिल वली हो जो ई दर ते एकरा मानू सुख अन्या रहो न थियो थई वेद हाज़िर साईं मखदूम शहाबुद्दीन की करामत सो मानू आया साईं मखदूम शहाबुद्दीन जे दरगाह ते साईं तरह जिंदा होया खदड़ा फकीर उनन सा नचंदा पिया सेरा चवंदा पिया जन हाने छोकरे जी झंड लाए जड़े बस कयूं त खदड़े फकीर जब मिठाई ॾियो मूंखे जरूर जेको साउंड वारो आयो थियो वठंदो न शामियानन वारा देगिन रधण वारा हर कोई गालायो इते चुप था क्यों आई तौबा जिसे मानू सादा आने डऊं जा सो खदड़े फकीर जो बाबा मिठाई जो मंगायो वजायो सेरा जे आदम ता उनन चो बिस्मिल्लाह जेको आई खणी ॾिनो अबा वठ फकीर साईं जे दर ते बीठा खदड़ जन मुके इयो न खपन मुके घणा खपन अचे जिद किंज न त पुट तो खणा हुज्जत में कंदा न फकीर सो साईं मखदूम शहाबुद्दीन मंगरियो चे गुजरियो चे छाए बाबा चे साईं ए खदड़ो फकीर जिद कयो बीठो आ त खैरात वधाए दियो साईं जद फकीर जेको मिलई वठो फकीर जेको मिले जिन साईं मुके हेतरो मिले साईं जद वठो चंगो तो चवा जी साईं न मुके हेतरो मिले साईं जलाल में इंदो वयो जी साईं मुके वठी दे मां हेतरो वठद साईं जद ढुको थे वठ अन खदड़ो ढुको जबान मो निकतो खदड़े जो पेट वधण शुरू थियो पहिरियों महीनो ॿियो महीनो टियों महीनो नाए में हित थियो अल्लाह वारे जो हुकुम रही चयो त हवा जो भरजी उस पेट सो सोना अचे साईं दे पंध की खैरात जी द पचरी चरियूं नहीं मल वकड़ शुरू थियसे सो खदड़ा अज ॾींहं ताईं आरी जन में नहीं ईंदा
खदड़ा अॼु ॾींहं ताईं ईंदा आहिनि पोइ साईं जे दर ते रोज़ हाज़िरी भरींदो पोइ यास ते जॾहिं वञी अलाह वारो राज़ी थियुसि तॾहिं वञी पेट लथुसि सो अलाह वारनि जी ज़ुबान जेका हूंदी आहे न उहा सैफुर रहमान हूंदी आहे तव्हां ऐं असां अलाह वारनि जा ख़ादिम आहियूं नौकर आहियूं अलाह कंदो तव्हां असांजी हाज़िरी क़बूल थींदी नमाज जो तरबियती कोर्स 26 दिसंबर का शुरू थी रहियो अथव गौसिया मस्जिद नव आबाद में जेके नमाज कोर्स सिखणो हुजे नमाज कीअं पढ़जे कीअं पढ़ाइजे ख़बर त सिखो न मुफ्त में फीस भी काने फीस हुजे आ त पोइ फीस भरे करे सिखी अचो आ या मुफ्त में कोन वेंदो मूंखे उम्मीद आहे त वञिजो इल्मी मसाला सिखो न न न न कंहिं बि हिंदू फ़कीर खां धागो वठण या पानी पढ़ाइण कंहिं बि तरह जाइज़ कोन हा कंहिं बि तरह सां जाइज़ कंहिं बि हिंदू फ़कीर खां को धागो फीणो झाड़ रखराइण बिल्कुल नाजायज़ हाँ जॾहिं असां महबूब ज़ुबान मुरीद आहियूं त असां के मुसलमान आहियूं जो मुसलमान ते एतबार कोने वजा पर भला यो धागन पीण दे ता हरू भरू छो था वञो घर छो न वी अल्लाह अल्लाह कयो छो न ज़िक्र कयो छो न तव्हां सलात मदीने वारे साईं ते पढ़ो दुआऊं तावीज़ लिखराए दा पायो भला हथ हिय खणी दुआ रब को छो न था घुरो मदीने वारे से फरमायो त रब बदुआऊं कबूल कंदो घणियो एक फर्ज नमाज का पोए वारी जेका दुआ घुरबी आ ऐं बी जेका अध रात जो उथी दुआ घुरबी आ आज़ान ऐं इकामत जे विच वारी दुआ भी कबूल थींदी आ मींह वसण मल दुआ घुरबी आ उहा भी कबूल थींदी आ ॾींहं दुआउन कबूल थियण जा खास मौक़ा बन खास जायूं बन मक्के में भी दुआ मंजूर थींदी आ मदीने में भी थींदी आ रोजे वारे वट कबूल थींदी आ मस्जिदन में दुआ कबूल थींदी आ घर में कबूल थींदी आ जंग झर में कबूल थींदी आ हिते अजु खास दुआ कबूल थींदो छो त मुसलमान घणा आया सभई गरजी दुआ घुरंदासे यार जिंदा सोबत बाकी नाम अल्लाह दे मैंने बिन खोली करी करम गरीब नवादा लख लख दरवाजे छोड़ मोहम्मद जी पकड़ मुतेडा दरवाजा एक हजरत दी बीमार किता दूजा जख्म रहान तादा गुलाम फरीदा रब करम करे बेदा पड़े मोहम्मद जनादा बथैमो में हजार पुनल पगेदार नबी आया वडो बदकार पुनल पगेदार नबी आया वडो बदकार पुनल पगेदार नबी ऐ बथैमो में हजार पुनल पगेदार नबी आया वडो बदकार पुनल पगेदार नबी ऐ आया वडो बदकार पुनल पगेदार नबी वक्त वयो ही अजायो कुछ भी को न कमायो वक्त वयो ही अजायो कुछ भी को न कमायो वक्त वयो ही अजायो कुछ भी को न कमायो मोहजी लहजा सारा पुनल पगेदार नबी मोहजी लहजा सारा पुनल पगेदार नबी आया वडो बदकार पुनल पगेदार नबी आया वडो बदकार पुनल पगेदार नबी ऐ बथैमो में हजार पुनल पगेदार नबी आया वडो बदकार पुनल पगेदार नबी आया वडो बदकार पुनल
पुनल पगदार नबी गुजरियो मेरे गफिलत में दुनिया जे मोहब्बत में गुजरी ओ मेरे गफलत में दुनिया जे मोहब्बत में वाट सिद्धी दीने खार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी ए बतई मुँह में हजार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी है आया वडो बदकार पुनल पगदार नबी कई वयूं थी खताऊं पयो कया तो सदाऊं कई वायूं थी खताऊं पयो कया तो सदाऊं कई वयूं थी खताऊं पयो कया तो सदाऊं वांदो ना है को वार पुनल पगदार नबी वांदो ना है को वार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी रात ॾींहा पयो सारिया अखियुनि मां पयो हारिया रात ॾींहा पयो सारिया अखियुनि मां पयो हारिया रात ॾींहा पयो सारिया अखियुनि मां पयो हारिया लुड़कनि जा अंबार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी ए बतई मुँह में हजार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी भारत थई मुझे जी मुझे सारे लडे जी भारत थई मुझे जी मुझे सारे लडे जी भारत थई मुझे जी मुझे सारे लडे जी नबियन जा सरदार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी ए बतई मुँह में हजार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी साफी थी जाए महशर में राजा ओजण के कब्र में साफी ते जाए महशर में राजा ओजण के कब्र में साफी ते जाए महशर में राजा ओजण के कब्र में पजोड़ जाए दीदार पुनल पगदार नबी पजोड़ जाए दीदार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी है बतई मुँह में हजार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी आया वडो बदकार पुनल पगदार नबी